जेकबाबाद में शहीद मीर मुर्तजा भुट्टो जे नाले सां मनसूब एम्बुलेंस जे ड्राइवर अब्दुल रज़ाक लाशारी जो 6 सालनि जो मासूम पुट नवीद अहमद 4 ॾींहंनि खां पुलिसरार नमूने गुम। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद जो मासूम नंढड़ो जेको आहे ॿारड़ो उहो जेको आहे त लापता थी वियो आहे। सदर थाणे जी हद आहे और उन जे भरिसां जेको आहे सूमरा शाख खां जेको आहे त मासूम नींगर जेको आहे नवीद अहमद जंहिंजो पुटु जेको आहे अब्दुल रज़ाक जेको आहे उनजो मासूम पुटु जेको आहे त लापता आहे। हिन वक़्तु उन्हनि जेको आहे त जेके मासूम ॿारड़े जा जेको वालिद उहो जेको आहे सदर थाणे ते जेको आहे वञी जेको आहे उते थकिजी पियो, पर उनजी उते को बि जेको आहे सदर थाणे ते मौजूदु पुलिस अमलदार जेके आहिनि उहे उनजी का बि जेका आहे न दाह न फरियाद जेके उन्हनि जी नथा ॿुधनि। SHO जेको आहे त उहो बि जेको आहे त लापरवाही जेको आहे करे थो। इन मासूम जेको ॿारड़ो आहे गुम थी वियो आहे उनजी ॻोल्हा में जेको आहे उनजे वालिद सां का बि जेको आहे त मदद नथो करे। ऐं जॾहिं मां इहो ॿुधाईंदो आहियां त SHO सदर जेको आहे त उहो सिर्फ़ु पैसनि खां सवाइ कंहिंजी बि जेका आहे दाह फरियाद न ॿुधंदो आहे। हू रुॻो सिर्फ़ु पैसा ई चवंदो आहे त जंहिं वटि पैसा आहिनि त उहो थाणे ते जेको आहे पैसा खणी अचे, न त पोइ उहो मां सां जेको आहे थाणे ते न ॻाल्हाए। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।